1926 में मस्जिद मुकम्मल तौर ते ॾिसो ॻाल्हि खे इन करे पोइ मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां बयानु कयां त जीअं तव्हां मूंखे जीअं मां विहां त तव्हां मूंखे ॼाण ॾियो। मस्जिद उते ठहंदी आहे जिते आबादी हुजे। वीरानी कंहिं बयाबान में मस्जिदूं न आहिनि ठहंदियूं। उहा जेका मस्जिद 100 साल पुराणी उन पटीअ जे हिसाब सां त 100 साल आहे, पर जॾहिं उनजी खोटराई हाणे जेका खोटराई थी त इहा बि असांखे ख़बर पई त उन खोटराईअ दौरान उनजे अंदरि नंढी मस्जिद आहे, पोइ उनजी तोसीअ उनजी वाद विझ करे वॾी मस्जिद ठाही वई जेका तव्हां ऐं असां सभिनी ॾिठी, उन्हनि जूं भितियूं असां ॾिठियूं। सो अंदाज़न इहा 180 साल 185 साल मस्जिद जी वञी उमिरि थींदी। त जेकॾहिं 185 साल मस्जिद पुराणी आहे त पक सम्झो ॻोठु इन खां पुराणो थींदो। ॿियो असां ऐं तव्हां जंहिं कम में हीउ हथु विधो आहे उन में बज़ाहिर असां थोरा आहियूं ऐं जेके तनक़ीद करण वारा आहिनि उहे असां खां घणा आहिनि। उन्हनि जी जेका तनक़ीद आहे अर्ज़ु करे वियुसि त तनक़ीद अदब जो हुस्न हूंदी आहे, तनक़ीद अदब जी सूंहं हूंदी आहे, पर शर्त आहे त उहा तनक़ीद बराए तनक़ीद न हुजे, उहा तनक़ीद बराए इस्लाह हुजे। मिसाल तौरु तनक़ीद बराए तनक़ीद ईअं थींदी त इहो ग़रीब जो पुटु आहे, इन जो हेॾे वॾे कम में कहिड़ो मक़सदु आहे, इहा तनक़ीद बराए तनक़ीद आहे। तनक़ीद बराए इस्लाह इहा आहे त जेको तव्हां कमु कयो था उहो कंदा रहो, पर इन में ही सुधार आणियो, इन में ही माण्हू तव्हां रहायो छो था, इहे बि असां जूं शख़्सियतूं आहिनि, तव्हां इन्हनि खे स्किप छो था कयो, तव्हां इन्हनि खे छॾियो छो था, इन्हनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। जेकॾहिं इन क़िस्म जी तनक़ीद आहे न पोइ उहा अखियुनि ते आहे, ॼण उहा इस्लाह आहे, उहा तनक़ीद न आहे। सो जेकॾहिं अव्हांखे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधण में अचनि थियूं त तव्हां ते इहो हक़ु थिए थो त तव्हां उनखे सम्झायो त इन सां नुक़सानु न थींदो, कंहिं बि बिरादरीअ जो अहिड़े कम करण सां नुक़सानु न थींदो। अजीब छो थो लॻे, ताजिब छो थो अचे, छो जो हीअ त ई कमु न हुआ। इन क़िस्म जी गरजाणी कचहरियूं पहिरियां न आहिनि थियूं। पोइ इन जे करे हिकिड़ो नओं दग घड़ण में, नए पेचरे ते हलण में यकीनन ॾुखियायूं पेश अचनि पियूं, ऐं उन जे बावजूद बि हिकिड़ी कोशिशि आहे त असां उन असुल ओरिजिन ऐं समाट ज़ात खे ॻोल्हे लहूं जंहिं ज़ात मंझां हिकिड़ो पाड़ो थियो आहे। सो ॻाल्हि ॾिघी थी वई आहे, आउं कोशिशि कंदुसि त तव्हां ॻाल्हायो। असुल में हिननि गॾिजाणियुनि जो मक़सदु मुंहिंजो ॻाल्हाइणु न आहे, पर तव्हां जो ॻाल्हाइणो आहे मुंहिंजो ॿुधणु आहे। सो आख़िरी ॻाल्हि उन साॻे ई शेर सां, पढ़ाॾो सोई सॾु वर वाईअ जो जेल आहे। जेकॾहिं उन वाईअ जो असांखे वर लभी पवे, उहो वकड़ लभी पवे, हुया अॻे ई गॾु, ॿुधण में ॿ थिया। इहे जेके चऊं था त हिकु आहिनि ऐं सॾिजऊं ॿ था, त उन्हनि खे असां हिकु करण जे लाइ, उन वाईअ जे वर खे ॻोल्हण जे लाइ हिन क़िस्म जूं जेके शार्ट मीटिंग्स कार्नर गॾिजाणियूं रखियूं वयूं आहिनि, यकीनन थोरे वक़्त जे लाइ, ऐं इहो नथो चवां मुंहिंजी इहा दावा न आहे, पर थोरे वक़्त जे लाइ तव्हांजे ज़हन खे साकिन कनि थियूं ऐं तव्हां ॿुधण जे लाइ मजबूर थियो था, तव्हां सोचण ते मजबूर थियो था, त ॻाल्हि में दम आहे। पोइ असां उनखे अमली तौरु कॾहिं था वठूं उहो बाद जो मसइलो आहे। बंदि कयो त